परॾीही मीडिया मूजिब 53 वरनि जी डेफनी क्योरना माल्टा जे गादी वारे शहर वेलेटे खां थोरे परे क़ाइम पंहिंजे घर खां रवानी थी त संदसि गाॾीअ में ज़ोरदार बम धमाको थियो, जंहिं सबबि हूअ मौक़े ते ई मारिजी वई। सहाफ़नि डेफनी जे कार में नस्ब कयल बम जी शिदत एॾी शदीद हुई जो संदसि कार धमाके खां बाद रोड खां परे ॿनीअ में वञी किरी। डेफनी इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट हुई, जंहिं 2016 ईस्वीअ में वज़ीर आज़म जोसेफ मस्कत जी घरवारी मिचेल ऐं ॿियनि हुकूमती शख़्सियतुनि जी ऑफशोर कंपनियुनि जो भांडो फोड़ियो हो। माल्टा जो वज़ीर आज़म ऐं संदसि घरवारी सदाईं ऑफशोर कंपनियुनि जी तरदीद कई आहे। डेफनी कैरोना जा ब्लॉग एतिरा मक़बूल हुआ जो संदसि पढ़ंदड़नि जो अंगु मुल्क जी समूरियुनि अख़बारुनि जी मजमूई पढ़ंदड़नि खां बि वधीक हो। डेफनी जा ब्लॉग्स मुल्क जी इस्टेब्लिशमेंट ऐं अंडरवर्ल्ड जे मेंबरनि लाइ परेशानीअ जो सबबु हुआ ऐं ताज़ो ई हिन वज़ीर आज़म ऐं संदसि ॿिनि वेझनि साथियुनि जी मुबीना करप्शन जी निशानदी कई हुई, जिन पंहिंजी दौलत ऑफशोर कंपनीअ में लिकाए रखी हुई। वज़ीर आज़म जोसेफ मस्कत पंहिंजे बयान में सहाफ़ी डेफनी ते हमले खे बरबरियत करार ॾींदे उन जी मज़मत कई ऐं चयो त डेफनी मथसि तनक़ीद कंदी हुई, पर मथसि हमलो मुल्क में राय जी आज़ादी ते हमलो आहे। सहाफ़नि जे पुट इल्ज़ाम हुयो त संदसि अमड़ खे उन माण्हुनि क़तलु करायो आहे जिन जी करप्शन वाइखी कई वई हुई। माल्टा जी मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण एड्रिया डेलिया डेफनी जे क़तल खे सियासी क़तलु करार ॾिनो आहे, जॾहिं त सोशल मीडिया ते डेफनी जी मौत ते सख़्तु रदअमल ज़ाहिर कयो पियो वञे। डेफनीअ जे ख़ानदान आला अदालत खां मुतालबो कयो त क़तल जी शफ़ाफ़ जाच लाइ मैजिस्ट्रेट खे मुक़ररु कयो वञे। कंहिं गुरूह या फ़र्द डेनफी जे मौत जी ज़िमेवारी क़बूल नाहे कई।